जेके पर्चा छापनि उस्ताद फोटो कॉपी करे सॼे सिंध में उस्ताद पंहिंजो पाण मदद स्कूलनि में ॻोठनि में तबलीग पिया कनि। अचो हले बच्चा तव्हांखे हक़ न घुरनि था, तव्हां त नको त पैसा घुरूं, नको तव्हांखे त का भंगार आहियूं, पंहिंजे हक़ जे लाइ अचो। अचो कराची में जागो जागो। अलाह उन क़ौम जी उन इंसान जी तक़ीद नथो ॿुधाए जेसि हू पंहिंजे हक़ सां पाण सचो नथो थिए सुजाॻ नथो थिए तेसि अलाह मदद कोन कंदो। ख़ुदा अचो तव्हां तबलीग कयो। ही पर्चा मूं वटि पिया आहिनि, जेतिरा तव्हांखे खपनि ॾियां थो, ॿिया फोटो कॉपी कराए हर उस्ताद खे चओ अभी नहीं तो कभी नहीं। ॿुधी छॾियो संजा उस्ताद साथियो, हे कुझु अहिड़ा शर्पसंद आहिनि जिन तहरीक जो ऐलान करे उस्ताद खे हथंदा वठी पोइ पर्चा खाई वेंदा, तहरीक मां भॼी वञा। अॼु उहे साॻिया हिन तहरीक खे मूंखे चयो तारीख़ बदिली कर, पर कीअं त तारीख़ बदिली करियां, माना तारीख़ बदिली करियां त मूं तां हिन तहरीक जे मथां सभिनी जो वेठा ख़तमु थी वेंदो। का बि तारीख़ बदिली कोन थींदी कंहिं सां बि। ऐं उन्हनि दोस्तनि खे ॿुधाए थो के सभु ॻाल्हियूं कोन थींदियूं, का बि छाद वाद कोन थींदी, का बि ऑफिस मीटिंग कोन थींदियूं। ऐं जंहिंखे ॻाल्हाइणो हूंदो उहो प्रेस कंदे पाण अचे उस्ताद सां ॻाल्हाए, न त नोटिफिकेशन जेसीं असांखे न मिलंदा तेसीं असां पंहिंजे वापसि घर न ईंदासीं। उन जे लाइ हर उस्ताद मूं शुरू खां ई चयो हर उस्ताद पाण सां गॾु कपिड़ो खणी अचे, पाण सां गॾु शाल खणी अचे, उते प्रेस कंदो उते सुम्ही रहंदासीं। साईं जी ॻाल्हि करे वियो त 4 माण्हू शहीद थिया सांगड़ में, तव्हां ॾिसो लाश रखी 4 ॾींहं हज़ारे माण्हू वेही रहिया जंहिं में वेही रहिया राति ॾींहुं वेही रहिया। अलाह पाक हुन जी मदद कई, हुनखे इंसाफ़ मिलियो, तातड़ी मथां FIR कटी। चयसि सॼा उस्ताद पंहिंजे घर न छॾींदा जेसीं तव्हां पाण में ॿधी न कंदा, जेसीं तव्हां सभु कराची प्रेस क्लब ते वेही न रहंदा तेसीं मसइला हल कोन थींदा। उन जे लाइ हर उस्ताद मुंहिंजी भेण खे मुंहिंजे भाउ खे तव्हां अचो कामयाबी सॼी उस्ताद जी इन में आहे। छो त असांजे मथां ॾिसो STR सभु अहिड़ियूं पॉलिसियूं लाथी वियूं आहिनि कि आईंदे तव्हांखे अञा वधीक तंग कनि परेशान कंदा, तव्हांखे पेंशन कोन मिलंदी। हींअर असां उस्ताद रिटायर थियो अधु ते ऑफिस जी दलाल खाई वञंदा, उन जे लाइ वाह थी वियो अथव। पंहिंजी इज़त बचाइणी अथव, पंहिंजा मसइला हल कराइणा अथव, पंहिंजी ज़िंदगी सवारे थो। सिर्फ़ु इहो तव्हांखां गुज़ारिश कंदुसि, उस्ताद अज़ीम आहे, दुनिया ॾिसे पई तव्हांजो कराची में अचनि तव्हांजी कामयाबी हूंदी। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। साईं नदीम जी, साईं जावेद जी, तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां हिते हली आहियो। हाणे तव्हां तबलीग करियो, ऐं अकेले सिर्फ़ु डोड़ा में सॼी सिंध में इंशाअल्लाह अलाह कंदो ही असांखे जल्दी सॼो उस्ताद ख़ुशी माणींदो। वरी असां गॾिजी हिते मेलो मचाईंदासीं। ख़ुशी तव्हांजी वॾी महिरबानी। जे उस्ताद जे कटियो।